कुरान तो फरमाए अल्लाह जो नबी जंहिंजो नालो हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम गड्डा ते सवारा हिय जिया ते समूची कौम वटा आया ॾिठे त छतियूं भितियुनि नेमतां कयूं पियो ने अल्लाह जो नबी थो चवे अल्लाह जंहिंजी उज़ैर हे वेढ़ा बि कॾहिं वसाईंदे आहिनि हे गोठ आबाद थींदो अल्लाह ताला 100 साल मारे छॾियुसि घणा साल औ कल्लज़ी मर्रा अला क़रयतिन वहिय खावियतुन अला उरूशिहा क़ाला युहयी हाज़िहिल्लाह सिपारो टियों सूरत बकर वठिया पंहिंजे मौलवी खे मैदान ते जे जुत्ती हथ में अचे त मां मौलवी ना अरे दोहिरन ते तुझो गुजारो बैतन और कसीदन ते तुझो गुजारो फज़क्किर बिल कुरान मन यखाफ वाईद कुरान तो तेरे खबरदार वमा अल्लमनाहु शेर वमा यंबगी ला इन्हो इल्ला ज़िक्रुन व कुरानुम मुबीन मौजा नबी तो ही राय बैत न जाओ तो के शायर करे दुनिया ते न मोकलियो मां अल्लाह तो मोहम्मद के कुरान ॾिनो जेमल भी वाइज़ नसीहत करे कौम के कुरान पढ़ी समझाए नबिया जंहिंजो नालो हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम आओ हे लिखियो पियो थी औ कल्लज़ी मर्रा अला क़रयतिन वहिय खावियतुन अला उरूशिहा क़ाला अन्ना युहयी हाज़िहिल्लाह बाद मौत तो जो यकीन दोहिरन बैतन ते हुकरन और नारन ते हे वेड़ा भी करें वसाईंदे या ना अल्लाह से 100 साल मारे छॾियुसि घणा साल ॻाल्हायो यार कंहिंखे उज़ैर अलैहिस्सलाम नबी आ कि न वली आ नबी आ 100 साल खां पोइ कुरान तो फरमाए वरी जियरो कयईंसि जियरो करे फ़मातहुल्लाहु मिअताम सुम्मा बासा 100 साल खां पोइ जियरो करे पुछा पियो करे काला कम लबिस्ता उज़ैर घणो टाइम गायब है घणा साल मारियो माए नबी पियो चवे काला लबिस्तु यौमन औ बाद यौम हिकु ॾींहुं या हिकु ॾींहुं जो अल्लाह ने छा पियो फरमायसि काल कम लबिस्ता काल लबिस्तु यौमन औ बाद यौम काल बल लबिस्तु मिअत आम फंजुर इला तामिका व शराबिका लम यतसन्ना वंजुर इला हिमारिका वलिनजअलक आयतन लिन्नास वंजुर इलल इज़ाम कैफ़ नुनशिज़ुहा सुम्मा नक्सुहा लहमा फलम्मा तबय्यन लहु क़ाल अअलमु अन्नल्लाह अला कुल्लि शैइन क़दीर सिपारो केड़ो आ टियों सूरत ॻाल्हायो ई न था बकर ये सूरत बकर रुकू 6 थव पर हेडे आयत नंबर थव 258 खोले पढ़ो हेडे मारे खे तवज्जो कयो 100 साल का मारे वरी जियरो कईंसि पुछा पियो करे थे कहीं पुछुसि कहीं खां पुछई नबी खां नबी जो नालो हज़रत उज़ैर अलैहिस्सलाम छा तो चवे काल कम लबिस्ता घणो टाइम गायब है नबी पे चवे काल लबिस्तु यौमन औ बाद यौम हिकु ॾींहुं या हिकु ॾींहुं जो हिस्सो छा चई हिकु ॾींहुं या हिकु ॾींहुं जो ऐं होॾो घणा साल चे पुछ हिकु ॾींहुं या हिकु ॾींहुं जो हिस्सो कीअं चई जॾहिं मां दुनिया छॾियां पियो न रब तो मूंखे मारियो न उन वक़्तु सिज उभरी आयो हो हाणे जे उथियो त 3 पारी दीगर वेलो हिकु ॾींहुं या हिकु ॾींहुं जो अल्लाह चयोसि उज़ैर 100 साल मारियो नबी आ जियरो वेठो आ 100 साल खां पोइ रब पंहिंजे हाल जी ख़बर तो पुछे थे चवे तो हिकु ॾींहुं या हिकु ॾींहुं जो हिस्सो नबी खे पंहिंजे हाल जी ख़बर अदा जे नबी खे पंहिंजे हाल जी ख़बर न आहे त पोइ तुझे असांजे बुज़ुर्ग खे कीअं ख़बर पवंदी त मुरीद बीमार आ ॻाल्हायो ई कोन था
तो जो अकीदो बुजुर्ग ते मुल्ला मौलवी ते किन कुरान ते तवज्जो है रे जे तो रखिया बातश हिक चीज़ो अंदर बीबी आसिया खे फिरौन जे घर बीबी लूत मथा तो वसाया पत्थर हर हाल संदस हमराह भी तू मिठा मालिक तू थकी पिया बस हाणे नमाज टाइम थी वियो न दुआ गुरु चओ न खालिक भी तू चओ छो न ता नथा ॻाल्हायो न मालिक भी तू माबूद भी तू अल्लाह भी तू मोहताज पैगंबर पीर तो जाओ जागो था जत सवा साल उज़र ते वारिया तो हडा मोल गडा जियारा तो पखी मारिया खलील उडारिया तो चो चो हिक्का चरिया छो चरियो थियो अल्लाह जो कसम रब जो दर छड़ींदो न दर दर जो ठोकरा मिलंदो हिक रब जे दर ते अचो खुदा ता के गैर जे दर खां बचाई मां वयो हैदराबाद टंडो मोहम्मद खान जे पासे ने जलसा हुजन सामू आई हजरत साईं भेटाई साहब रहमतुल्लाह अलैह सब चो रहमतुल्लाह अलैह भेटाई साहब रहमतुल्लाह अलैह जी दरगाह जे सामू बोर्ड लगल हो मां वयम केम ड्राइवर के गाड़ी फेर त हलूं फातिहा पढ़ूं कुल पढ़ूं बुजुर्ग जी मज़ार जी ज़ियारत कयूं अंदर व्यास राज मानू अचन पिया बस सब मानू सजदो करे चौखट के सजदो करे पो पिया अंदर वञन मां पियो ॾिसां हीअं फिरी करे बीठो में फातिहा कुल यासीन पढ़ी से मां क़ुरान हथ में खणी तो चवां मता चओ पंहिंजी ॻाल्हि थो करे पेरां दीवारे पासे ॾांहुं वॾो टप भरियल आहे जेके वया हो उनखे ख़बर छाजो खाक जो वडी तेल जी शीशी पया माई जी आई अम्मा कुराड़ी चिपटी भरे करे छोरे के वात में दे छोकरो एतरो गडो थियस त मां चे छोरो चे अम्मा मिट्टी त मानस जो चुप कर मिठाई छोरो करे मिट्टी मानस करे मिठाई फटे थपा छोरे के मां भी चवा तो अजु न गालया त कडी गालया मां जे वेजो वे भाव बिठे पियो मजो पोड़ी इन रखे वरी बटे थपा माखे मां वेजो वनी करे मां चो अम्मा ते तके मां जो छो बार के मिट्टी थी खाराए छा है ना मिट्टी में त मां कहे परे मां जो छो जे मां अगे ही तो खरी ठो त तू वहाबी मां तो किए जे राज साईं जी दरगाह ते आया पर चौखट के सजदो करे पो पर तुझा पाचा पिनिय ते कारो पटको कंध में किली है सजदो न कई मां समझी वे मत यो वहाबिया मां बाहर निकली कर रब को दुआ घुरी रब तुझा एहसान मर्द त मर्दा पर मां इनके भी खबर आ वहाबी देवबंदिया जो कंध कट जी सके तो गैर जे सामो झुकी न नारा तकबीर नारा शान हज़रत मोहम्मद मुस्तफा शान सहाबा शान अहले बैत उलमाए हक उलमाए देवबंद नारे तकबीर कंधो न दियारो झुका चाहे कंधो पैदा सॾो न खे जंहिं ज़बान पैदा कई थई पिनिया दर न पिन जे पिन ते पूरत न पवई उन्ही दर पिन जेको ॾेई न पई छड़े दर दाता जो तू सुतन सड करी अध्यूं अब्दुल लतीफ जे अरे बुढ़ी छो न मरे जो पिने तो पेना जे भाए जोगी थिया त रिली खणी न रोलो वेढ़े वेहो वजूद थे कर हेकड़ाई जो हुल अध्यूं अब्दुल लतीफ जे तू पाण आ मुल छो थो पिने पिना तवज्जो हेरे ख्याल जागो था हेडे 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 तू चोने तो गिला थो करे हाँ हाँ बा मां सुञाणा तो कसम सवाला जो 18,000 मखलूकात में इज्जत वारो इंसान है गालायो इंसानन मां इज्जत वारो मुसलमानन मां वरी इज्जत वारो मोहम्मद रसूलुल्लाह जो उम्मती कुरान भी भलो काबो भी भलो नबी भी भलो उम्मत भी कुंतुम खैर उम्मतिन उखरिजत लिन्नास कुरान में फरमातो तमा भली उम्मत आयो तां जे साले पट में
कुकड़ियों आहिनि नथा ॻाल्हायो अब तव्हां वटि कुकड़ियों न हा न त मां घुरंदो मां आहिनि न घणा बच्चा ॾींदियूं 10 12 15 बच्चा कढंदी आहे न कुकड़ अच्छा के कारा के कबराओ भला कुकड़ केड़े पीर ते वई कसम तवाला जो कुरान जी महफिल में वेठा बेली ॻाल्हायो भला तव्हां वटि बकरियूं फर ॾींदियूं आहिनि न 2 3 4 भी फर बकरी ॾींदी आहे पर बकरी कॾहिं ॾिठव त हितो मेराण पंप क्रास कयूं वञे पई काॾे थी वञे जे छेला वठण थी वञा जीअं छापा छा ते सखर कॾहिं बकरी वई बिल्ली खे बलूंगड़ा घणा हूंदा आहिनि 3 4 हूंदा आहिनि न बिल्ली करे वई कुत्ती के घणा बलूंगड़ा गुलर हूंदा आहिनि अरे मुशरिक तोखा कुत्ती चंगी आहे तोखा बिल्ली फली आहे कुत्ती के खुदा ते यकीन आहे कुकड़ के खुदा ते यकीन आहे बिल्ली के खुदा ते यकीन आहे जो थी बच्चन ॾियण वारो भी अल्लाह खसण वारो भी अल्लाह अल्लाह जो दर छरींदो दर दर जो ठोकरा मिलंदो अल्लाह जे दर ते अचो खुदा तव्हां खे गैर जे दर ते न नी छा तो फरमाए कुरान छा पिया चवण असां पुट जी ख़ुशख़बरी ॾियण आया आहियूं होॾे लूत अलैहिस्सलाम जी क़ौम खे ॻाल्हायो ई नथा अज़ाब खण आया आहियूं अज़ाब कुरान तो फरमाया वमरातुहु काइमतुन फज़हकत फबशरनाहा बिसहाक वमिन वराए इसहाक याकूब कालत या वैलता आलिदु वाना जुज़ु हाज़ा बाली शैखा इन हाज़ा लशैउन अजीब कुरान तो फरमाए हाने हेडो जे मलाइकन जो इब्राहिम पुत्र थींदो पुत्र हाने पुत्र जी खुशखबरी ॿुधी करे बीबी साहब वट में बीठी आ छा पई चवे खिली वेठी पुट जी खबर जे प्यस फज़हकत कुरान तो फरमाए खिली पई हां 80 साल इब्राहिम अलैहिस्सलाम जी उम्र बीबी साहब जी उम्र 80 खां भी मथे 80 साल खां पोइ जे कंहिंखे पुट ॼमे त खिलंदो या रोईंदो हां वाह याददारी के वक्त ज़ातन तो हमा खंदा बुदंद तो गिरिया फरमाए वो वक्त याद कर जड़े मां जे पेट खो तू जाए तू रोईंदो आए तुझे मथो मानू खिलन पिया दुनिया में रही करे अमल अहिड़ा कर जड़े तू पंहिंजे रब ॾे वञे तू खिलंदो वञ फल तुझे मथो मानू रोवन पिया पोखणो अथई त पोख न त वींदे मुंद चढ़ी जिते पानी भी थींदो पोयरो उते सड़ी थींदे सोक जाथे लुणंदो लोग मत सिके पियो हिक संगल जे तो जड़े वाहुर कयो वहो त मछ मोटण जी न कये जड़े छर छिनी छेतियों थियो तडे पयो पहो अदियूं अब्दुल लतीफ जय साह मथे सहो महमेजो मलाहन जो चेतो पखिन पोखी पोख पर पखी पाण होया परदेसी एड़ी घुली हीर जे पखी पकल पोख छड़े हलिया वया चेतो परदेसी पखिन जा यार केड़ा मढ़ मुकाम केता चना धिया रात जो के वञन सुबह शाम जेके मिट्टी जा मेहमान से रही रहंदा केतरो